नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के مسوڀرڳڙي मां ख़बर ॾींदालूं। مسوڀرڳڙي लॻ शाहपुर दरपुर थाणे जी हद जे ॻोठ हाजी मौलाबखश सयाल में बासर धुरिन परेज सयाल नदीम सयाल यासिर सयाल अलीशेर सयाल हुतुफ सयाल पारां ॻोठ ते हथियारनि सां चढ़ाई करे लॻभॻ 50 साला क़दीमी ॻोठ खे मिसमार करण जी कोशिश कई वई। मज़हमत ते 3 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। उन हवाले सां ॻोठाणनि नज़ीर अहमद सयाल वज़ीर अहमद सयाल बादशाह सयाल अरबाब अली सयाल ऐं ॿियनि पारां एतियाई मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नज़ीर सयाल शरीफ सयाल बादशाह सयाल ऐं अरबाब सयाल चयो त एडीओ स्पेशल एजुकेशन कासिमाबाद हुतुफ सयाल रेवेन्यू क्लार्क नदीम सयाल परवेज सयाल यासिर सयाल पंहिंजे गुंडनि सां गॾिजी ॻोठ ते चढ़ाई करे 3 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे ऐं ॻोठ खे खाली कराइण जो चिता ॾेई विया आहिनि। जॾहिं त शाहपुर दर थाणे जी पुलिस हुन मामले में एडीओ स्पेशल एजुकेशन कासिमाबाद जी धुर बणियल आहे ऐं मुखालिफ़ धुर जी वंगारू बणियल आहे। हिननि चयो त आईजी सिंध ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मसले जो नोटिस वठी इंसाफ करे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।